अस्सलाम वालेकुम। बाबा सब को पहिरीं त तव्हां सभिनी भाइरनि को देरि अचण जी माफ़ी थो वठां। अॼु जुमे जी भलारी रात थी, सो वियो हुउमि दरगाह ते हाज़िरी भरण। बराबर साईं बराबर। मां भी दरगाह ते अगरबत्तियूं बारण वियो हुउमि। जीअं ई दरगाह में दाख़िल थियुमि न, वॾेरो बचल खान, अखियूं बंदि, ॻोढ़ा ॻणनिस पिया, रब खां अलाए कहिड़ा सवाल पियो करे। रूह राज़ी थियो मुंहिंजो बचल खान खे हिन कैफ़ियत में ॾिसी। सची ॻाल्हि थी यार, रूह राज़ी थी वियो। राम राम। हा त आसूदा मल यार आहे त प्रिय खे परचाइणो, को ॻोढ़ा ॻाड़े उनखे राज़ी करे, को सजदा ॾे, त कोई सचल बुले शाह भगत कंवर राम बणिजी पेरनि में घुंघरू ॿधी सरेआम तौहीद जी तबलीग कंदा आहिनि। वाह रे बचल खान वाह। साईं सफ़ा रिंदन वारो रूह थी। भॻवान ॾिसे थो रिंदन वारो रूह। मियां मां जेकॾहिं ध्यानु करे बि वियुमि नी त पंहिंजी पत्नीअ खे इहो ज़रूरु चवंदुसि त जेकॾहिं बचल खान हिन दुनिया मां हलियो वञे त हुनजे कब्र जे मथां वॾो कुबो ठाराइजांइ। सची दिलि ख़ुशि करे छॾे। राम राम। आसूदा मल बाबा तूं त कुबन जी ॻाल्हि थो करे। मां त चवां थो अलाह करे कफन ऐं दफन बि नसीब थिए। बचल खाना आसूदो मल ऐं उस्ताद साहब आऊं वतूं था घर घर घुमंदा यार। मोहबत वञे थी मुल्क में मोकिलाईंदी। किरोड़ जी ॻाल्हि कई थी थी राणा। नई पोश वञे थी निसरंदी तूं सुगड़ मुड़सानी किथे आऊं अकुल खां हटियल ॻाल्हि त कोन थो कयां। ईदन खाना साल खन सच चयो आहे यार। सोना 14वीं सदी त गुज़री वई, 15वीं सदी पंहिंजा रंग त ॾेखारींदी न। ये राणा देग जी ॻाल्हि कई अथई त उस्ताद साहब सवेर खां देग तयारु कयो वेठो आहे। बचल बाबा जेको अव्हां जो हुकुम हुजे। बाबा भत जूं ॻाल्हियूं पोइ, अञा सिज मथे बीठो आहे। ॿाहिरि सभु कठा थिया आहिनि पर ही लीमो ऐं ख़बर नज़र नथा अचनि। बचल खाना सॼे ॻोठ में इहो हिकिड़ो ई घर आहे जेको उर्स खां रुठल। पर बाबा उहा बि ख़बर त पए न त आख़िर ॻाल्हि कहिड़ी आहे। सरकार ॻाल्हि वरी कहिड़ी बचल खान। इहे ॿई भाइर मथे फिरिया आहिनि मथे फिरिया। छा हिकिड़ी त मूंखे ॻाल्हि ॿुधायो, कॾहिं हिन राड वारनि जो ख़ुशीअ सां भतु खाधो आहे? कॾहिं बि कोन। मियां छा उर्स वारे पुट वाङण जो नालो खयो अची मुड़ुस उन ॻाल्हि ते फिटा। जहिड़ो त ॾिसो लीमो उमिरि ॾिसेसि। छोकिरे खे पादड़ चंपा अलाए छा छा ॻाल्हाए। राम 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 राम। परमेश्वर पतजी रखजांइ। उहो न थींदो कुझु ॾींहंनि माण्हुनि मां सरकार थोरी अखि पचियो। बाबा दीवान ॻाल्हि कहिड़ी बि हुजे यार उन्हनि खे छॾे त को नथा सघूं न। बाबा साईं जेको अव्हां जो हुकुम। महिमाननि खे भतु खाराए मां अॼु राति ई वञी लीमी ऐं ख़बर खे मिंथ करे थो वञायां। देग मूं को बि गिरऊं न खणंदी। इहा देग खणी वञी दरगाह ते के नज़र न्याज़ में ॾेई आ। बिरादरी बि पोइ पहिरियों लीमे ऐं ख़बर खे परचाए। हाज़ुर बाबा साईं गिची ॻारो करे थो भाइरनि खे वञी परचायां। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।